खैरपुर जिले से ताल्लुक रखंदड़ उस्ताद शायर अदीब ऐं सहाफ़ी ख़ादिम रफ़ीकी जी वरसी सचल ऑडिटोरियम खैरपुर में मल्हाई वई। वरसी में सिंध जे नाले वारे इल्मी अदबी सियासी समाजी शख्सियतन सनान कुरैशी, अदल सुमरो, कुर्बान मंगी, मुमताज रिड, मकसूद महेसर ऐं ॿियनि शिरकत कई। वरसी में शरीक थींदड़ इल्मो अदब जे नाले वारनि सितारनि ख़ादिम रफ़ीकी जी सिंध ऐं सिंधी माण्हुनि लाइ कयल ख़िदमतुनि, संदसि किरदार, शख्सियत, इल्मो अदब सां चाह ऐं धरती जी फ़िकिर ऐं जिदोजहद खे सलाम पेश कंदे चयो त ख़ादिम रफ़ीकी घण रुखी शख्सियत जो मालिक हो ऐं हू हिक ई वक़्तु उस्ताद, बरख, शाइर, अदीब ऐं सहाफ़ी हो। अरशद शर, काश न्यूज़, खैरपुर।